नाज़रीन ख़बर है तंगवानी मां आतिफ हुसैन मिजानी जी रिपोर्ट मौजूद तंगवानी में सजण साईं पंहिंजे मुरीदनि खे ख़िताब कंदे चयो त अल्लाह पाक खे उहे इंसान पसंदि आहिनि जिन में बर्दाश्त जो हौसलो वधीक आहे। कोशिशि करियो त इंसान ज़ात जी भलाई वारा कम करियो, हरू भरू कंहिंखे तकलीफ़ ॾेई कंहिंजी दिलि इज़ारी न करियो। अहिड़ो इज़हार दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो जे गादी नशीन सजण साईं ज़िले कश्मीर जे दौरे दौरान तंगवानी जे शादी हाल में गॾु थियल पंहिंजे सवें अक़ीदतमंदनि सां ख़िताब कंदे कयो। हुन चयो त अल्लाह जो ज़िक्र करण वारा बंदा ख़ासि लिखबा आहिनि। हुन चयो त ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत घणे वक़्त खां ख़राबु आहे, जंहिं लाइ सिंध जे हुकुमरान ऐं ज़िले इंतिज़ामिया खे पंहिंजी ज़िमेवारी निभाइणु घुरिजे। हुन पंहिंजे मुरीदनि खे पैगाम ॾींदे चयो त हिकु सुठो इंसान थी पंहिंजी ज़िंदगी घारियो, ॿिए खे नुक़सान ऐं तकलीफ़ ॾींदव त अल्लाह जी पकड़ खां बची न सघंदव। इन मौक़े ते प्रोग्राम में जमात इस्लाह मुस्लिमीन जे ज़िले कश्मीर जे सदर ख़लीफ़ा हाफ़िज़ ज़ुल्फ़कार रुकाई पंहिंजी तबलीगी रिपोर्ट पेश कई। सजण साईं जे ख़ुतबे ॿुधण ऐं संदसि दीदार लाइ ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि कंदकोट, कश्मीर, घोसपुर ऐं तंगवानी मां सवें माण्हुनि शिरकत कई। पसंदि आहिनि जेके फ़साद खां परे था रहनि। दोस्तो अवां त आहियो ई इस्लाह वरतली सुलह आहे। इस्लाह मुस्लिमीन जा रुकन था चवरायूं असां। इस्लाह वरतली सुलह मंझा आहे, माना 24 कलाक सुलह जे पोइ। उन अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे बदशत ॻाल्हायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मौजूदगीअ में अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु चुप रहिया, ॻाल्हाईंदो रहियो। ॾिसो का आम महफ़िल कान हुई। अवां छा था सम्झो असां पारे कंहिं माण्हूअ जी जंहिंखे 4 माण्हू सुञाणंदा हुजनि, उनखे चङो सम्झंदा हुजनि ऐं उनजे साम्हूं को अचे हिकिड़ो अजनबी घटि वधि ॻाल्हाए त चुप रही सघंदासीं? हाणे इहा ॻाल्हि सिखणी आहे असांखे, छो त अवां सिद्दीकी आहियो न, नक्शबंदी आहियो। उहो ॻाल्हाईंदो रहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं। हज़ूर ख़ामोश, अबू बकर बि ख़ामोश रज़ी अल्लाह तआला अलैहिस्सलातु वस्सलाम। ॻाल्हाईंदो रहियो। जॾहिं हू बेहिसाब ॻाल्हायो त हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह तआला खां रहियो न थियो। पाण फरमायो हुनखे त इहे जेके मुंहिंजे बारे में लफ़्ज़ चवीं पियो, मां त अहिड़ो कोन आहियां, शायदि अहिड़ो तूं ई हूंदे। हाणे इहा का तिजावज़ वारी ॻाल्हि कान्हे, पंहिंजी हदूद में रही पिया ॻाल्हाइनि। अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो इहे लफ़्ज़ चवणु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन महफ़िल में उथी बीह रहिया ऐं घर रवाना थी विया। अबू बकर रमशनास हुआ, सम्झी विया त हीअ ॻाल्हि मूंखां जेका सज़द थी हुज़ूर खे पसंदि न आई आहे। पोइ कंहिं मौक़े ते अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, हुन मूंखे पे ॻाल्हायो ऐं मां चुप करे ॿुधंदा रहिया। जॾहिं मां हुनखे ॻाल्हायो कोन, हिकु मुनासिब जवाबु ॾिनो त अवां उथी रवाना थी विया। पाण फरमाए त अबू बकर जॾहिं न तोखे हुन पे ॻाल्हायो, उन तुंहिंजे मुखालिफ़ या तोसां मोहबत न करण वारे माण्हू जॾहिं तोखे ॻाल्हायो पे, त अल्लाह ताला फ़रिश्तो मोकिले छॾियो हुयो जेको तुंहिंजे पारां हुनखे जवाबु वेठो पियो ॾिए। तुंहिंजे पारां हुनखे जवाबु वेठो पियो ॾिए, पर जॾहिं तूं पाण जवाबु ॾिनो त फ़रिश्ते सम्झो त हाणे त मुंहिंजी मौजूदगी जी ज़रूरत कान्हे। उहो फ़रिश्तो मोटी हलियो वियो। असां सम्झो त ख़ुदा जो मोकिलियल फ़रिश्तो हाणे रवानो पियो थिए, असांजे वेहण जी बि ज़रूरत कान्हे। फ़क़ीरो बर्दाश्त पैदा कयो। असां जेके 6 नुक़्ता बयानु कंदा आहियूं